असां ग़रीब आहियूं, असां कुझु बि कोन्हे, घर बि पंहिंजे कोन्हे, असां साईं अपील था कयूं असांखे रेड़ी वठी ॾे, असां पंहिंजी रोज़ी कयूं, कुझु बि कान्हे असांखे, न घर आहे न छा आहे, मज़दूरी था कयूं, पेट सां गुज़र था कयूं बसि। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मज़लूम जो सॾो अज़हर गोपाल जीअं था ॼाणो कंबर शहर में मौजूदु आहियां, हिन मिसकिन जे घर में मौजूदु आहियां दोस्तो, जिनजो वीचारे जो पंहिंजो घर बि न आहे, सो ही पंहिंजे माइटनि जे घर में रहे थो, हुनखे पंहिंजो घर बि न आहे, तमामु हिकिड़ो मिसकिन ऐं ग़रीब आहे, जेको कॾहिं मज़ूरी लॻंदी अथसि त कंदो आहे, जेकॾहिं न आहे त वरी पंहिंजो बुख ते वीचारो पंहिंजे बचड़नि खे वठी वेंदो आहे। सो दोस्तो तमामु हिकिड़ो ग़रीब मिसकिन आहे, सरहंदी वारनि खे अपील कजे थी त जेतिरो बि थी सघे हिन मिसकिन जी वधि में वधि मदद कंदा। ऐं अलाह पाक जो को नेकबानो सखी इंसान हुयो इलियान मंगी साहिबु, दुबई खां, जिन ग़रीबनि जे लाइ 3000 रुपया मोकिलिया हुया, हुनजो चवणो तव्हां कंहिंखे ईद कराइजो। सो हिन जा वीचारे मासूम ॿारड़ा आहिनि, ऐं सो ही आहिनि 3000 अधु इलियान मंगी जी अमानत आहे, जेका मां हिनखे ॾींदुमि। भाऊ ही वठिजो, हेॾा पंहिंजे बचड़नि खे राशन वठी करे ईद कराइजो भाऊ। सो अलाह पाक इलियान मंगी साहिब जे रोज़ी रिज़्क़ में बरकत विझंदो, अलाह पाक हुननि खे पंहिंजे हर मक़सद में कामयाबु कंदो, जंहिंजी वॾी महिरबानी हिन मिसकिन मथां कई आहे। दोस्तो जेतिरो थी सघे ग़रीबनि, मिसकिननि, मजबूरनि, लाचारनि जे कम जो उन्हनि जी मदद कयो दोस्तो, जेके सरहंदी वारा आहिनि, ऐं उन्हनि खे इहो चवंदुसि त जेके तव्हांजा पड़ोसी आहिनि, जेके ग़रीब आहिनि वीचारा, जिन खे वसियत न आहे ईद करण जी या कपिड़ा वठण जी या राशन वठण जी, दोस्तो हुननि जी मदद कयो। जेके बि दोस्त परेशान में पंहिंजो वक़्तु गुज़ारनि पिया, उन्हनि खे बि इहो ई चवंदुसि त तव्हां कंहिं ग़रीब जी मदद कयो, यकीननि तव्हांजा ख़ुशियुनि सां दामन तव्हांजा भरियल हूंदा। अलाह पाक हुन दुबई वारे दोस्त जे रोज़ी रिज़्क़ में बरकत विझंदो, जीअं हिन मिसकिन मथां एॾी महिरबानी कई आहे, जीअं हिन मिसकिन जे ॿारनि बचड़नि खे ईद कराई आहे। ऐं हिन मिसकिन जो इहो ई चवणु आहे त मूंखे को रेड़ी वठी ॾिए त मां पंहिंजे बचड़नि जो गुज़र सफ़र करे सघां। सरहंदी वारनि खे अपील कजे थी त हिन मिसकिन खे को रेड़ी वठी ॾिए, अगरि जंहिंजी वस जी ॻाल्हि न आहे उहो हिन पोस्ट खे वधि मां वधि जंहिं असांजी मदद कई, अलाह उन्हनि खे ख़ुशि रखे, अलाह आबाद रखे उन्हनि खे, असांखे जंहिं मदद कई असांखे ख़ुशि रखे, अलाह आमीन, अलाह वधाईंदो, उन्हनि जे बचड़नि खे वधाईंदो, आमीन, आमीन।